मरोट कैनाल या मरोच ब्रांच ही इन इलाके के मरोट कुंडाई चवन था, जेको फार्म हिन वक्त ते ट्यूबवेल से ज़रिए इरिगेशन में पॉन्ड करे उनके आबाद कयो पियो वञे। मुख़्तलिफ़ घणी तइदाद में ट्यूबवेल लॻल आहिनि, उन्हनि ते आबाद थिए पियो। पर ही 2 खां 3 सालनि में जेका शाख ठाहिणी आहे जंहिंखे सुलेमान की खां फोर्ट अब्बास खां मरोट त उन करे ही सॼो चोलिस्तान जो ओहो इलाइक़ो आहे जंहिंमें ही पार्ट 2 आहे, जिते ही इफ़्तिताह थी चुको आहे। जेके बि हुकुमरान आहिनि, असीं जेकॾहिं पाण में सच ॻाल्हायूं, सलाह करियूं, सॼे मुल्क जी तरक़ी करे सघूं था। पर कूड़ ॻाल्हाए, धोखो ॾेई ऐं हलणु इहो मुनासिब न आहे। ही ॾिसो, साम्हूं ई ॾिसो, मशीनरी आहे जेका पाण खे हिन ते शाख ठाहे थी। ही मशीनरी एडवांस मशीनरी आहे जेका कमु हले थो ऐं हीअ पंहिंजो शाख ठाहींदी आहे। उन करे ही सुलेमान की खां ईंदड़ मेन चोलिस्तान कैनाल आहे, जिनखे हिननि खे 3 साल में पूरो करिणो आहे। मरोट जी जाइ ते हीअ मरोट कुंडाई एरिया आहे, जिते मुख़्तलिफ़ फार्म्स ठहियल आहिनि ऐं सॼी हिकिड़ी सर्विस सेंटर ठहियल आहे। ऐं हिते ई इफ़्तिताह थी चुको आहे। जेको सरकारी इफ़्तिताह जेको महीने खण में पोएं महीने में थियो, उहो हिन इलाइक़े में थियो।